अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ठगा न्यूज़ सां गॾोगॾु आऊं आहियां कुंदू ठगाई। तव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदो हलां त हिन साल बरसातनि में घोड़ ऐं खून हुकूमत कैंसिल करे छॾी, छो त जॾहिं बि घोड़ ऐं खून बरसातनि सां गॾु ईंदी आहे त घोड़ ऐं खून खे हमेशह 4 या 5 माण्हू खपनि। सो माण्हुनि जी खोप ठही वई आहे। माण्हू हींअर महांगाई में इलाही फाई थी, माना इलाही तमामु ख़तमु थी चुका आहिनि। उन जे करे घोड़ ऐं खून कैंसिल। बाक़ी बरसातूं पवंदियूं ऐं अहिड़ियूं पवंदियूं, महिरबानी करे पंहिंजो पाण खे पाण संभालजो। तमामु इंतहाई ऐं ख़तरनाक बरसातूं पवंदियूं, जंहिंजो पाणी तक़रीबन 100 खां माना ईअं सम्झो त 200 फुट मथे बीहंदो। ऐं पंहिंजा पोड़ा ऐं पोरियूं पाण संभालजो, छो त बरसातूं इंतहाई ख़तरनाक पवंदियूं। ऐं अचो त हिन हवाले सां हिते जे बीठल हिन शख़्स खां पुछूं त हुनजो छा चवणु आहे। अचो। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। बाबा तव्हां जो नालो छा आहे? अनस। अच्छा अदा, अनस हिन साल जेके बरसातूं पवंदियूं न, उनमें हुकूमत घोड़ ऐं खून खे कैंसिल करे छॾियो आहे, छो त घोड़ ऐं खून जॾहिं बि बरसात में ईंदी आहे त 4-5 का माण्हू पाण सां गॾु खणी वेंदी आहे। उन जे करे घोड़ ऐं खून खे हिकिड़े पासे असां माना हुकूमत रखी छॾिया। उन जे हवाले सां तव्हां घोड़ हुकूमत कीअं बंदि कढी? बाबा हाणे हुकूमत जो ऐलान आहे न, हुकूमत बंदि करे वो छॾी सब उन जे हथ में आहे, हुकूमत कुझु कोन थी करे सघे। आहे त बेशक अलाह जे हथ में, पर तुंहिंजो मन इहो रहियो घोड़ ऐं खून न जे आऊं बचां पंहिंजे घर में, ईअं न? अच्छा, या भले मर। अच्छा पर जेका बरसात आहे सो बि माना इंतहाई ख़तरनाक बरसात पिया ॿुधाइनि। 100 खां 200 फुट मथे माना पाणी बीहारबो ऐं पंहिंजा पोड़ी पोड़ा सभु पाण संभालजो। इन जे हवाले सां हिन जे हवाले सां इहो ई आहे, बसि पोड़ी पोड़ा हूअं बि संभालणा पवंदा। अच्छा बरसात जेका वॾी पवंदी उन जे हवाले सां, हुन जे हवाले सां भले वसे। अच्छा बरसात भले वसे। हा छो त बरसात अलाह जी रहमत आहे, सदा वसे भले वसे, पर खेड़ी वसे। खेरी वसे, इहा ई दुआ आहे। 100 खां 200 फुट मथे पाणी बीहारे बसि खेड़ी वसे, हा न? हा भले। अच्छा ऐं ॿियो तव्हां ॿुधायो त बरसातुनि में तव्हांजा घर कचा आहिनि या पका आहिनि? कचा आहिनि। अच्छा तव्हांजा घर कचा आहिनि। अच्छा तव्हांजा घर कचा आहिनि, बरसातूं तमामु वॾियूं आहिनि ऐं इन्हनि कचनि घरनि खे वसो हणी ॿधो, इन्हनि में तूफ़ान बि अची सघंदा। रसा हणूं न? हा किला ॾाढा हुजनि। किला बिला सभु माना ॾाढा। सही आहे। ठीकु आहे अदा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां भले वञी सघो था। अचो त हिते के बीठल के ॿिए शख़्स खां पुछूं हुनजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा हिन साल हुकूमत बरसातुनि में घोड़ ऐं खून कैंसिल करे छॾी आहे, इन जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? न हुजे न हुजे। अच्छा घोड़ खून न हुजे न, बिल्कुलु सही आहे। अदा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां भले वञी सघो था। अचो त हिन हवाले सां हिन करे बीठल ॿिए शख़्स खां पुछूं हुनजो छा चवणु आहे। अचो। वालेकुम सलाम। अदा हिन साल हुकूमत में न वरी हिन साल हुकूमत घोड़ ऐं खून बरसात में कैंसिल करे छॾी आहे, इन जे हवाले सां तव्हां छा था चवणु चाहियो? घोड़ ऐं खून हिन साल बरसात में कैंसिल आहे। कैंसिल माना हे ॿई चीज़ूं कोन हूंदियूं। कोन हूंदियूं। हे वाह 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 वाह, पोइ त इहो माना ईअं सम्झो गूंगी बरसात उहा पवंदी आहे न। हा ऐं गूंगी बरसात, गूंगी जिते बि हूंदी कोन छॾी का भूगी। बरसात ख़तरनाक ॿुधावां, 100 खां 200 फुट मथे पाणी बीहारण वारी बरसात ॿुधावां। हाणे तव्हांजे घर पकनि कजा? साईं असांजा घर अलाही महिरबानी सां अॻे भूंगियूं हूंदियूं, पर हाणे एनजीओ वारनि असांखे घर पका ठाराए ॾिना आहिनि। अच्छा हा, ऐं पोड़ी पोड़ो आहिनि ज़िंदा न? न उहा शुक्र अल्हम्दुलिल्लाह ज़िंदा आहिनि। ॿुध पोइ पाणी वाकई 200-300 फुट ईंदो पाणी। हा ही पाणी एॾी बरसात पवंदी, एॾी पवंदी 100 खां 200 फुट मथे पाणी ईंदो। ऐं पोड़ी ऐं पोड़ो संभालजे। पोड़ी पोड़ो मसलो ई कोन्हे उस्ताद, वॾा नांद ठाराए छॾिया। नांद वॾी नांद ठाराए छॾी त हुन में चढ़ी वेही रहंदासीं। बसि नांद में कीअं वेंदा? नांद में त ॿुधी वेंदा। नांद में न त पोइ टायर ट्यूब वठंदासीं, हुननि खे ॿधंदासीं, हणंदासीं रसो। हा ऐं पंहिंजा घर कचा आहिनि पका? पकान पका घर त पोइ घरनि जी छित ते चढ़ी वञो। छित आहिनि कोन, घर पका आहिनि, रुगो छित ॻाल्हि कोन्हे बसि। अच्छा हा, रुगो छित कोन्हे, रुगो छित विझारणी पवंदी न। ऐं भला बरसात पए या न पए? बरसात भले पए, वो अलाह जी नेमत आहे, रुगो घप न थिए। अच्छा बरसात भले पए ऐं घप न थिए। जिते बरसात पवंदी उते घप त थींदी न? छो थींदी? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू पाणी हारींदो पोइ घप थींदी न। बरसात भले पए घप न थी बसि। अच्छा बरसात पए घप न थिए? हा घप रुगो न थिए बसि। घप में यार माण्हू हले थो, सिरकियो वञे थो, हीअ चोटी चाड़ी जेकी आहे हेठि वञो लॻे माण्हू जी।
अच्छा इहो हुकूमत खां मुतालबो करी था त महिरबानी करे बरसात पए ऐं गप खे माना ईअं सम्झो त कैंसिल कई ईअं घोड़ खोण सां गॾो गॾु बाक़ी गोड़ जो मसलो कोन्हे एको सां खणी ईंदासीं गोड़ लॻाई छॾींदासीं हिन हुते अच्छा एको साउंड खणी था तव्हां भले पंहिंजी गोल लॻाए हा गोड़ वारो अचे सभा सवलो आहे उस्ताद बेटा एको सां वारे खे वॾो गोड़ ॾई छॾींदे बाक़ी खूअण जी जॻह ते न वेल्डिंग वारे वठी ईंदासीं वाकई ते ॿई कम हलंदा बाक़ी बरसात भले पए अलाह जी नेमत आहे बाक़ी रुगो यार इहो जेको आहे न गप अदा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां भले वञी सघो था ऐं जीअं त नाज़रीन हिन तव्हां बोलो ॿुधा हीउ चए थो बरसात सां गॾो गॾु बरसात भले पए पर गप न ऐं हुकूमत खे अपील करे त महिरबानी करे गोड़ खोण खणी गप जेका इहा कैंसिल कई वञे थकानियूं सां गॾो गॾु ऐं ख़ुदि थकाई खे इजाज़त ॾींदा वरी मिलंदासीं के ॿिए मौज़ू ते तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।